उर्दू चैनल है उन जो प्रोग्राम है ख़बरनाक उन में ढाट जो राणो है राणा हमीर सिंह उन जे ख़िलाफ़ नाज़ेबा ज़बान इस्तेमाल कई वई उन करे उन बिरादरी से वास्तो रखंदा आहिनि थोड़े थर जा रहवासी आहिनि उहे सरापा एहतजाज बणियल आहिनि से बिरादरी जा माण्हू आहिनि थोड़े उन चाहींदा आहिनि इस्लामकोट प्रेस क्लब ते एहतजाज कर पिया उन पुछूं था कहिड़ो मुतालबो कंदा। राणा हमीर सिंह हिकिड़ो असां राजपूत बिरादरी जो राणो न आहे पूरी ढाट जो राणो आहे उन्हनि जे ख़िलाफ़ ऐं उनजी फैमिली जे ख़िलाफ़ अल्फाज इस्तेमाल कया विया आहिनि असीं उन्हनि जी पुरज़ोर लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। पैरोडी के नाम ते राणा हमीर सिंह ढाट के राणे के खिलाफ़ उनकी फैमिली के खिलाफ़ जेका नाज़ेबा अल्फाज इस्तेमाल कया आहिनि असां बीइंग ए वापारी इस्लामकोट जा बाशौर दोस्त उन्हें जी सख्त लफ्ज़ों में मज़म्मत कयूं था। चैनल जो भी प्रोग्राम राणे फैमिली के खिलाफ़ कयो है यह सरासरी गलत है। राणा साहब राणू साहब थर जो ढाट जो इज्जत वारो माण्हू है जैमें हिंदू मुसलमान सब उनके मञनि था। इहो मुतालबो करियूं था त उन जो अज़ालो कनि ऐं अची राणा जागीर में पूरी क़ौम के साम्हूं उन्हनि खां अची बख़्शाइनि ऐं माफ़ी वठनि। गाज़ी वज़ीर अवामी आवाज़ टीवी न्यूज़ इस्लामकोट। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।